हिकु नंढड़ो छोकिरो हुयो जंहिंजी 5-6 साल उमिरि हुई। उहो 1 रुपयो हथ में करे हाणे हर हिकु दुकानदार ॾे वञे पियो, चए पियो त इहो रुपयो वठि मूंखे अलाह ॾे। दुकानदार चयो पागल ई छा, अलाह असां वटि असां तोखे ॾियूं। वरी ॿिए दुकान ते वियो, उनखे चयो रुपयो ॾियां थो मूंखे अलाह ॾे। उन बि धिकारे हिन कढी छॾियो। 3 ॾे वियो, हुन दड़का ॾेई हिन खणी उछले छॾी ॿाहिरि छोकिरे खे, चए रुपयो खणी अलाह तोखे ॾियां। हाणे छोकिरे जी अखियुनि में लुड़क फिरनि पिया। ॾिठे त हिकिड़ो बुज़ुर्ग हिकिड़ो दुकान ते वेठो आहे, दुकान हलाए थो पियो। सिधो आयो उन ॾे, उनखे चई त ॾाॾा इहो रुपयो ॾियां थो मूंखे अलाह ॾे। हुन बुज़ुर्ग दुकानदार जो ॾिठो हिनखे मासूम ॿार आहे, अखियुनि में लुड़क फिरनि था पिया हिनजी, त हिनखे चइबा हेॾे अचु। हुनखे वेहारे पाणी जो गिलास भरे हुनखे ॾिनई, चई पीए तूं। पाणी पीतई। उन खां पोइ हिन खां पुछा की वाह ॾेवाल तूं रुपये जो खणी आयो हुई? चई तो त अलाह मूंखे खपे, अलाह खे में कहिड़ो कमु आहे तुंहिंजो अलाह में? चई हे रुपयो मां अलाह खे ॾींदुसि सो मुंहिंजी मदद करे। चई छाजी मदद करे? चई मुंहिंजी माउ बीमार आहे अस्पताल में, सो डॉक्टर चवंदा त 500 रुपया ॾे पोइ हिनजो इलाजु थींदो। हाणे 500 त असां वटि कोन्ह, असां त ग़रीब आहियूं। मुंहिंजो पीउ बि गुज़ारे वियो आहे, माउ आहे हिकिड़ी, उहा बीमार आहे। सो डॉक्टरनि आख़िर मूंखे ईअं चयो त हाणे अलाह तुंहिंजी मदद करे, बाक़ी हाणे न त पैसा खणी आ। सो इन करे रुपयो मूं वटि, मां चयो अलाह हिते मिलंदो किथे दुकान ते, सो मां अलाह खे चवां मुंहिंजी मदद करे। इन जे करे चई ठीकु आहे, पोइ तोखे अलाह मिले न? चई हा। चई इहो रुपयो मूंखे ॾेई। रुपयो वरितईसि। हिनखे उतां शइ हिन ॾिनी 1 रुपये जी। रुपये जो हुन टाइम में मान हुयो। अॼुकल्ह जे दौर में रुपयो दुकानदार खे ॾे, दुकानदार चंबो बि न हणंदो, चवंदो चंबो ई मुंहिंजो महांगो आहे। रुपयो वॾी ताक़त रखंदो हुन टाइम में बि। हुन रुपये जी हिनखे शइ ॾिनई। चई हाणे ॻाल्हि ॿुध पुट, इहे जेको साम्हूं ॾिसींदो न फ़क़ीर, इहे ग़रीब यतीम, चई हा। चई शइ खणी वञनि सभिनी खे ईअं विराए ॾेई। शइ सभिनी खे ईअं विराए ॾेई मोटी आयो। चई अलाह, चई बसि अलाह त हाणे तुंहिंजो नियापो पसिजी वियो, अलाह तोखे मिली वियो, हाणे तूं वञ अस्पताल। चई मुंहिंजी मदद, चई मदद पाणे हाणे उहो कंदो, बाक़ी तुंहिंजो हुन ॾे नियापो पसिजी वियो आहे, हाणे मदद तुंहिंजी अलाह कंदो, हाणे तूं रो न। वरी हिनखे शइ थोरी कढी, चई मां पंहिंजे तरफ़ां तोखे ॾियां शइ, हे तूं खा, बाक़ी जेको तूं मूंखे रुपयो ॾिनो उन मां त पूरी शइ ॾिनी जेका तूं वञी विराई, जेका अलाह ताणी पसिजी वई तुंहिंजी, हाणे तूं वञ। ओॾीमहिल उहो मासूम छोकिरो निकिरी पियो। सिधो आयो, चए पंहिंजी अमड़ खे भाकुर पाए, चई मां ॻाल्हि ॿुध, मां अलाह खे चई आयो, हाणे असांजी मदद उहो पाण ई कंदो, असांखे डॉक्टर जी परवाह न आहे। हाणे हुनजी अमड़ त ठीकु ठाकु लॻी वेठी हुई त डॉक्टर आया। डॉक्टर खे चई तव्हांखे पैसा कंहिं न, तव्हां मुंहिंजो इलाजु कयो, हे हो। चई हाणे हुयो त उहो अलाए केरु, चई असांखे पैसा ॾिना तुंहिंजे इलाज जा, बाक़ी पर्ची हुन मंदरु विधल हुई, हे पर्ची वठि तूं। उहो हिकिड़ी पर्ची असांखे ॾेई वियो आहे, चई वठि तूं उहा। डॉक्टर खे चई मां त अनपढ़ियल आहियां, तूं पढ़ी ॿुधाए छा आहे पर्ची में? पर्ची में लिखियलु हुयो त मुंहिंजो थोरो या अहसान मुंहिंजो कुझु कोन्हेव, मां हिकिड़ो फीस बि ॾिनल आहे, मां पैसा जमा कराया आहिनि, सो मुंहिंजो थोरो या अहसान कुझु कोन्हेव, न वरी मुंहिंजी का महिरबानी मञिजो। जो कुझु जेको ई मां कयो आहे, मां फीस बि ॾिनल आहे, अलाह जे नाले ते ई मां कयो आहे, त मुंहिंजो थोरो अहसान तव्हांजे मथां न आहे। सो हुनजी मां भाकुर पाए ऐं पुट खे चुमियूं ॾेई, चई वाह तूं अलाह खे किथे ॾिठो जो? हुनखे चई मां अलाह खे ॾिठो, अलाह खे मां चई आहे त असांजी मदद कर, सो अलाह असांजी मदद कई। चई पुट वाक़ई अलाह असांजी मदद कई। पोइ अलाह खे तूं किथे तोखे मिलियो, कीअं तूं ॻोल्हे लथो? चई इहो रुपयो खणी वेंदो न, वञी अलाह खे ॾिनो बि न।
चई रुपियो खणी अलाह खे ॾिनी। चई रुपियो अलाह खे ॾिनो। मां चयो मुंहिंजी मदद कर। त रुपियो अलाह खे ॾिनो, अलाह असांजी मदद कई। ओॾी महिल उहा माई निकिती। चई बेशक अलाह जेको त मदद करण वारो आहे। सो दोस्तो हिन मां इहा हिकिड़ी सिखिया थी मिले त जेको माण्हू अलाह ते भरोसो कंदो आहे ऐं अलाह जे नाले ते दिलि सां ॾींदो आहे त अलाह उनजी मदद कंदो आहे। अलाह उनखे छॾींदो न आहे, उनजी मदद कंदो आहे पोइ कंहिं न कंहिं तरीक़े सां। सो जीअं हिन हीउ छोकिरो मासूम हुयो, हिनखे त ख़बर ई कोन हुई अलाह जी, पर डॉक्टर रुकी चयो त अलाह तुंहिंजी मदद करे सघे थो, त अलाह जी तलाश में निकिरी पियो। ऐं हुन दुकानदार हिनखे 6 रुपए चई वञी शइ विराए अलाह जे नाले ते। ऐं हिनखे चई त तुंहिंजो नियापो अलाह ताणी बसिजी वियो, हाणे पाण जेको तुंहिंजी मदद कंदो। सो ॻाल्हि हूंदी आहे दिलि जी। अगरि दिलि सां माण्हू 1 रुपियो बि ॾिए थो अलाह जी राह में, त अलाह हुनजी मदद करे थो, अलाह हुनखे छॾे कोन थो। तव्हां सभिनि दोस्तनि जी महिरबानी। अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो। ज़िंदगी रही त वरी ॿी कंहिं वीडियो मिलंदासीं। अस्सलामु अलैकुम।